अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों, सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल न निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों, अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे रेस शाहनवाज़ खे सोढ़ो करे छॾींदो, उन जा चारे पासे दरवाज़ा बंदि करे छॾींदो ऐं रेस शाहनवाज़ जो हाणे केस पुलिस बि दाख़िल न कंदो ऐं पुलिस बि हाणे रेस मंसूर जो साथ ॾींदो, यानी हक़ ऐं सच जो पुलिस साथ ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न जेको आहे ककर खे चवंदो त अगरि जेकॾहिं असांजे विच में ऐं मुराद वारनि जे विच में ठाह थी थो वञे त पोइ असां इन रेस शाहनवाज़ खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदासीं, अॻो हिकु चकर असांजे विच में ठाह थिए। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे सूबेदार खे सम्झाईंदो ऐं उन खां वाइदो वठंदो त तोखे हर हाल में हाणे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो, यानी हक़ ऐं सच जो साथ तोखे ॾियणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद वारा घणो परेशान हूंदा ऐं पोइ अली ख़ान मुराद खे चवंदो त तूं अदा हाणे घबराए न, छो जो असांजे विच में हाणे रेस मंसूर अची चुको आहे, हूअ तमामु जल्द असांजे विच में हाणे ठाह कराईंदो त पोइ इन रेस शाहनवाज़ खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदासीं। रुॻो 2-3 ॾींहं तूं सब्र कर त पोइ इन पीरियल खे बि आज़ादु करे वठंदासीं। रुॻो रेस मंसूर फ़ैसिले खे हिकु पासे करे। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त अम्मा साण जेको आहे रेस मंसूर खे सम्झाईंदो, उन खे चवंदो त तोखे हाणे सोचे सम्झी पोइ फ़ैसिलो करणो पवंदो, जो तो मथां बार धोखा थिया आहिनि ऐं मां नथो चाहियां त तो मथां वरी बि धोखा थियनि ऐं तोखे रेस शाहनवाज़ विच में वरी फासाए। रेस मंसूर चवंदो त अम्मा, मां हाणे उन्हनि जी चालनि खे सम्झी चुको आहियां, हाणे मां कॾहिं बि उन्हनि जी चालनि में न ईंदसि। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।